जॾहिं पढ़बो त मोमिन गिरियो कंदा पर ये बीबी एडी दुखायल जॾहिं पढ़ो मोमिन रोई थो मां जुमलो पढ़ियो आहे पहिरियों जनाज़ो आहे जंहिं जनाज़े जो ऐलान न थियो अमा असां वटि पूरो ॾींहुं जनाज़ो रखंदा आहियूं त अञा पुट न पहुता अथसि ॿाहिरि न आया अथसि अज़ीज़ न आया अथसि लेकिन एॾी दुखायल ज़हरा फरमाए थी अली जन मूंखे मारियो उन्हनि खे जनाज़े में अचणु न ॾिनो मौला फरमाइनि था ज़हरा घणो कंहिं ते नाराज़ बीबी पहिरियों जुमिलो थी पढ़े अली इन फला ज़रबनी बिसौतिन अला आइनी अली कहिड़ा दुख ॿुधाया कौओ ज़ालिमा जंहिं पुटनि जे अॻियां लकड़ खणी मूंखे अखियुनि में मारो सैयदा फरमाए थी
अली जे पुटन जे अॻियां लकड़ खड़ी मूंखे अख में आयो एॾो तेज़ हथा बयज़त अली मुंहिंजे अख जी नज़र ख़त्म थी वई आहे मुझो दियो रोई पियो चवन अम्मा नाने जे वंजण खां पोइ तुंहिंजा मार मुकी अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फी मौक़िम क़ुरआनिल करीम फ़अअरिज़ अन मन तवल्ला अन ज़िक्रना गजी करे सलावत पढ़ो खानदान सैयदा अल्लाह तबारक व तआला बानियान जो हिब्बुल खुलूस तमाम मौला अपनी बारगाह में कबूल मकबूल फरमाए मजलिस में दुआऊं कबूल थी जीवन मौला इन्हनि हथनि के कदें के कमीने जो मोहताज न बने मौला असांखे बुग़्ज़ कीने मुनाफ़क़त हसद खां बचण जी तौफ़ीक़ फरमाए मौत खां पहिरियों असांखे बार बार नजफ़ अशरफ करबला मुअल्ला शाम ऐं जन्नतुल बक़ी जो ज़वार बनाए मौला जंहिंजी जहिड़ी दुआ है तोखे बतूल साइण जो वास्तो मौला इन्हनि जूं दुआऊं आज तूं क़बूल फरमा इन तमाम दुआउनि जे लाइ जी अज़मत अहल बैत बुलंद आहे हिकु बुलंद सलवात कुछ पढ़ो था कुछ न मां पहिरियां बि जुमिलो चुन त मासूम जो कौल आहे मुनाफ़िक़त खे मौत ॾिनी आहे सलवात हिकु बुलंद सलवात हुक्म जी तामील कंदे हाज़िर थियो मिजाज खां तव्हां वाक़िफ़ हो ॻाल्हाईंदो तॾहिं पढ़ंदुसि जे न ॻाल्हाईंदो तॾहिं पढ़ंदुसि मजलिस माण्हुनि जी वाह वाह जी मजमे जी मोहताज कोन्हे मजलिस कुझु सिखण सेखारण वठण जो नालो आहे आउं लफ़्ज़ खे मटाए करे थो चवां त फ़क़ति जिस्मानी हाज़िरी न हुजे अव्हां जो रूह बि मजलिस में हुजे जिस्म जी ताज़गी और रूह जी पाकीज़गी जो नालो ज़िक्र हुसैन आहे अञा कुछ दोस्त मुतवज्जे कोन थिया त मजलिस में उथण खां पोइ इहा सोच न हुजे त कंहिंजी मजलिस लॻी कंहिंजी न बल्कि उथण खां पोइ तोखे ख़बर पवे त हुर ॿियो आहे हुरमलो ॿियो आहे ख़बर जॾहिं या पइजी वई त पोइ मजलिस मक़बूल आहे आयत जेका पढ़ी अथमि गुफ़्तगू हुन ते ई थींदी हिन महीने जी पहिरीं तारीख़ ते विलादत हुई जनाब ज़ैनब कुबरा जी गुफ़्तगू हुन ते थींदी ॿ चारि ॻाल्हियूं इरशाद इलाही तो थे हिन आयत में करीम रब मुखातिब पंहिंजे महबूब सां चवे छा तो मुंहिंजा महबूब मुंह मोड़ उन्हनि खां जन मुंहिंजे ज़िक्र खां मुंह मोड़ियो अञा आसान क्या मुंहिंजा महबूब छॾे ॾे उन्हनि खे जन मुंहिंजे ज़िक्र खे छॾियो आहे मां बचा जेकॾहिं काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा मुंहुं मोड़े पोइ कुझु बचंदो कुझु कोन बचंदो जनाब अंस इब्न मालिक तो पुछे अचो हाणे सभई गॾिजी करे ॻोल्हियो त कहिड़ो ज़िक्र आहे हुनजो जंहिंखां मुंहुं मोड़ण वारे खां मोहम्मद मुंहुं थो मोड़े साहिल पुछे त मौला कहिड़ो उहो ज़िक्र अल्लाह जो आहे जंहिंजे लाइ अल्लाह थो चए त जेको मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़े तो उन खां मुंहुं मोड़ काई लंबी चौड़ी तमीद न मौला वो कहिड़ो ज़िक्र आहे जंहिंखां मुंहुं मोड़ण वारे खां तूं मुंहुं थो मोड़ी सवाल थी बस थियो ज़हन बि मुॾे तव्हांजूं अखियूं मुॾे हुजनि वज़ा यदु अला कतफ़ अली नबी कोन्हनि छा कयो अली जो कुल्हे ते हथ हणी करे जुमिलो थो चवे ज़िक्र अली ज़िक्री व ज़िक्री ज़िक्रुल्लाह अली जो ज़िक्र मुंहिंजो ज़िक्र आहे मुंहिंजो ज़िक्र अल्लाह जो आहे ज़िक्र जंहिं अली खे छॾियो इन जो न मोहम्मद सां तालुक़ आहे न को रब सां तालुक़ हूंदो
दुश्मन ते लाने नारा तकबीर जदे नारा विलायत नारा हैदरी नबी कौनैन जदे ये जुमला पढ़िया त 9 ॼणा उथिया बाहर निकता अंदर जी बाय बैठन जेका आयत ले थी जो मिस्ताक मोहम्मद पांजे न्याणे के ठाई वेठो सुभान अल्लाह जेका आयत ले थी इन जो मिस्ताक अली सुभान अल्लाह मोटिया जो त अॻियों अची वेठा थियो छा नबी कोन्हनि हिननि खे जीअं ॾिठो फअरज़ वजू अनुम हिननि खे ॾिसी हाणे त 5 मिंट पहिरियां असां ॾाढो खिली पे ॻाल्हाई रूह जी रिहाण पे कई छा थियो जो असांखे ॾिसी मुंहुं मोड़े नबी कोन्हनि चए मां मर्ज़ी पंहिंजी सां थोरी रब हुकुम ॾिनो तव्हांखे मुंहुं मोड़ियो असां खां थियो छा लफ़्ज़नि जो हवालनि जो मुंहिंजो ज़िम्मेवार थियो छा इरशाद तो ते वैल लकुम तुसब्बून अल्लाह मां इन जी उर्फी माना तो क्या लुग़वी माना त तव्हांजे मथां वेल तव्हांजे मथां मुसीबत तव्हांजे मथां अज़ाब उर्फी तो क्या माना बुढ़ी मरो कोन था गुस्ताखी पे कयो अल्लाह जी कयूं छा ॿार मौला अमीर सां कढियो बुग कुझु थिएव कोन थो गुस्ताखी पिया कयो रब जी असां कॾहिं कई असां कॾहिं कई अल्लाह जी असां त अल्लाह जी कई कोन्हे बैल लकुम तुसब्बूनी कुझु थिएव कोन थो कलमा तव्हांखे मां पढ़ाया इंसान तव्हांखे मां ठाहियो मुंहिंजी पिया गुस्ताखी कयो असां कॾहिं कई ॾिठो जी वेलुन लकुम तुसब्बून अखी अलिया कुछ मुझे भाव अली जी जातो मौला असान अल्लाह जी न को तुझी अली जी कैसे छो इन हो का मिसलना इन लाए जो अली असा जेड़ो आ जी असा तो जा नौकर अली भी ये असा तुझा सहाबी अली भी ये तू असा जो आका असा न अल्लाह जी न को तुझी ज़हन ता जो मोरे आ असा न अल्लाह जी न को तुझी असा मिड़ी अली जी छो अली असा जेड़ो आ छा चे अली असा जेड़ो आ नबी को ने जो जुमलो अजीम ऐसा तो कह जो अली ता जोड़ा बुदो छा मन सावयत बि अली मिन उम्मती हबतत अमालहु याद रख जो जे बि तहां मजो पाण खे अली जे बराबर समझो अल्लाह तो चैन जी इबादत कबूल थींदी कान का मूंसां गॾु हूंदो त बि कॾहिं मुंहं में नीमक ईंदसि कान का बराबरी कई अली सां अबत अमालो अमल चट जे लाइ मौला इरशाद ते इन लाइ इनल असजार ज़ीनतुल लिल अर्ज़ व इन रिजाल ज़ीनतुल लिल अर्ज़ ज़मीन जो ज़ीनत बशई पहिरीं शइ सावक वण ॿूटा में भी बयाबाद बनी गई कोई कोन पुछंदो आबादी हूंदी वाटर अथसि कोन अथसि फसल थे तो कोन जो हर को रेट पंहिंजा हणंदा ये कोने जवाब थो अचे ज़मीन जी ज़ीनत मर्द ऐं ज़मीन जी ज़ीनत वण अॻियों लफ़्ज़ ज़मीन जी छा ज़ीनत कहिड़ी वण ऐं ईअं चवंदा त मास्तरी कहिड़ी वण ऐं सावक ऐं माण्हू इरशाद थे यादि रखो ज़मीन जी ज़ीनत माण्हुनि व इन अखी अली इब्न अबी तालिब ज़ीनतुन लिल रिजाल ज़मीन जी ज़ीनत मर्दन पर मर्दन जी ज़ीनत जो नालो अली आहे हाणे मांजे हस्ती ते अचण थो चाहियां नालो ज़ैनब कुबरा उनियत उम्मे कुलसूम उन बीबी जे अज़मत मां तालिब इल्म छा पढ़ा जिन जा 84 लक़ब
बुधो तारीख़ लिखो त इमाम हुसैन पियो पढ़े क़ुरान अञा हीअ चवां नातिक़ क़ुरान पियो पढ़े सामित क़ुरान इन ज़ैनब दख़लत फ़क़ामल हुसैन लिजलालहा क़ुरान पियो पढ़े इमाम हुसैन जीअं न ज़ैनब आले आई त इमाम हुसैन क़ुरान बंदि कयो थी बीठो कंहिं पुछो मौला तूं बि अली जो पुटु इहा अली जी धीअ तूं भाउ भेण उथे छो इरशाद ते रुगो भेण जे करे उथियो न आहियां उथण जी इल्लत बि आहे कहिड़ी इन अबी ज़ीनतुल कुल्लि शैइन व इन्हा ज़ीनतु अबीहा काइनात जी हर शइ जी ज़ीनत जो नालो अली आहे अली जी ज़ीनत जो नालो हीअ ज़ैनब आहे अकीलतुल वही आसान माना क्या जेका वही के सही नमूने से दरक करे वही के सही नमूने से समझे बुझजो तारे लिखो फ़क़ानत उम्रहा बीबी जो उम्र 2 साल गौर मोरिया घणा साल वकानत फी हुजर उम्मे हल बतूल मां जी झोलीअ में घणी उम्र थस 2 साल आए काते पंहिंजी उम्र जी झोलीअ में नज़ल अल वही बे हौल अल मुनाफिकीन साइणा घर में वही लती मुनाफिकीन जे मुतल्लिक़ किथे मस्जिद में साइण किथे मां जी झोलीअ में ऐं मुनाफिकीन जे मुतल्लिक़ किथे लती वही मस्जिद में नबी कौन ने आयत ॿुधाए करे जीअं मोटिया न फरफ़ रासहा मिन हुजर उम्महा मां जी झोली मोती थी चवे ना ना मोकल दे त उसमें अस्माउल मुनाफिकीन जिन मुनाफिकन जी वही लथी आहे ज़ैनब उनजा नाला पढ़े नबी कोने जुमलो तो चे ये ज़ैनब आयत तो होरे लथी तो है तो कीअं ॿुधी चती इन्हा असर में लुआब के या जदी ना ना मां लुआब के जो पीतो लुआब के जो पीतो एकड़ो जुमलो अची वियो आहे हिन में मुंहिंजी आदत हूंदी आहे त मां हुनखे लिकाईंदो न आहियां मौला अमीर खे पुछा की मौला असां ॻाल्हियूं कंदे 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 असांजा सुवाल वञनि था खुटी तुंहिंजो इल्मु खुटे कोन थो इल्मु आंदो किथां अथई अली तो चए इन्हो असर में लुआब अखी मोहम्मद जेको कुझु आहे इल्मु सभु मोहम्मद जे लुआब जो कमाल ये काई पॉइंट कोने मां फ़क़त ताजे अज़हान आली ते हिकिड़ी शइ पुॼण थो चाहियां मौला अमीर हिकिड़ो दफ़ो लुआब वरितो त इल्म जूं छोलियूं समुंड तारे लिखे इनल हसन वल हुसैन लम यद औक़त हसन हुसैन हिकु ॾींहुं बि माउ जी थंज कोन पीती 2 साल पलिया पंहिंजे नाने जे लुआब ते नबी कोन खे चवणो पइजी वियो त हसनैन जी अज़मत केॾी बि हुजे पर हिननि जो अबो हिननि जी अम्मा हिननि खां भला मौला अमीर तो चए जेको कुझु बि इल्मु आहे इहो आयो किथां मोहम्मद मुस्तफ़ा जी लुआब जो कमाल हिकु मुनाफ़िक़ जी का फिटी याली कंहिं चओ ते लुआब जो कमाल पुछा इन्हू सहरुन हे तो वटि जादू आहे इल्मु थोरी आहे जादू जे करे तूं असांजूं ज़बानूं तो करी बंदि ऐं तूं उनजे मुतालिक़ तो पढ़ी गौर कजो मुॾे जीअं हिन जुमिलो चओ त मुर्शिद अली कोन को लफ़्ज़ मां चवंदो आहे निकिरी वियो पर चवणु न घुरिजे छो अली जी ज़बान आम कोन्हे मुर्शिद इलाही जे मुतालिक़ आहे इमाम हिकिड़ो जुमिलो चयो एक्स अय्युहल क़ल्ब अली जादू निकिर कुत्ता एक्स जी माना ई आहे जेके अॻिते ॿुधणु चाहियो था नारायण जो बाईपास ते आवाज़ पहुचे अमीर इमाम मौला मस्जिद में भी कोने हथ भी बलद न कये रुगो इमाम जो जुमलो निकर कपड़ा गायब थिया पशु फुटी वई मुंह में कुत्तो बाहर जो निकतो गली में जेको इनके मिलियो उन इनके ॾिनो कुटको हे मार खाइंदो 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 मार खाइंदो खाइंदो आयो घर में वे उते पे जिते इन जो हुयो बिस्तरो भौजा जी जो इन जो ॾिठो बिस्तर मुंहिंजे शो जो खे विञाए थो कुत्तो
के मोमिन ता के चौथी मारी जे कुत्ते थी करे शेर मुझे जो हंद थो वञाए तवने को आखिर ते हुन जो कहीं जो त कुत्तो आपो जे हे तुझे शोहर जे तोखे पालियो जे को तुझा खर्च पे तो सहे जे मुझो शोहर कुत्तो हे कादे अली के त कोने भौंकियो ना ना आखिर मां लवाब कंहिंजो वरतो आहे ना ना खून कंहिंजो आहे अली जे खून जो कमाल एॾो आहे जो काइनात जो इल्मु ख़त्म थींदो पर ज़ैनब जो इल्मु ख़त्म थींदो ई पहिरियों लक़ब ॿियो ॿुधो साइण जो ॿियो लक़ब आहे मलीकत दुनिया छा मलीकत दुनिया तव्हां मुतवजो कोन थियो ॾिसां कंहिंखे अचे थो साईं असांजे अव्हांजे आइमा मासूमीन में कुझु हस्तियूं आहिनि हुन में हिकु बीबी जो लक़ब आहे मलीकतुल अरब कंहिंजो आहे ॿुधायो खदीजा जो छा माना अथसि मलीकतुल अरब माना जंहिंजो अरब मक़रूज़ हुजे उहा हेॾे छा लक़ब आहे साईं जो मलीकत दुनिया दुनिया जी मक़रूज़ यारी जी धीअ ज़ैनब ॿुधो कीअं मसाइब कौन तो पढ़ा मता ता कैफे दड़ी था 61 हिजरी जिया बीबी शाम में दाखिल थी यजीद वेठो मथे तख्त ते किराए जा कुछ हिन वट आंदल खतीब जन पांजी ॼाड़ी हई त तू भलो तुझो पीउ भलो अली अली जो औलाद वटि कुझु बि कोन्हे हमदल्ला जी जे औलाद अली खे क़त्ल कराए हिन हाल में पहुचायो मूंखे कंहिंजो तुझो कोन्हे मालूम थी वियो त किराए ते ख़तीबनि नई ॻाल्हि कान्हे कीअं चुप कयो आहे माना इहे पुराणा माण्हू आहिनि मिली न असांजी किट ते बि कॾहिं न भुलिजो खोड़ माण्हू खोड़ माण्हू पैसनि ते वठियूं अची पाए करे कम था कनि ॿियनि जा अवां सां वॾो अलामा जेको हिते अचण खां बाद में सादात उलमा जी इज़त कंदो अलीअ जो असली वकील आहे जेको शीयन खे वेड़ाए अली जो वकील थोड़ी माल जो वकील थी आहे नारो ये जी आए हथ बलदा हैदरी साइण जुमलो थी चवे त जे तुंहिंजा किराए वारनि जी गुफ्तगू ख़त्म थी त पोइ ज़ैनब कुझु पढ़े न अली जी धीअ खे इजाज़त कान्हे का माण्हुनि चयो भला मस्तूरा छा पढ़ंदी आहे कंहिं चयो त हीअ रुॻो आहे मस्तूर तव्हां जेके था चओ न मस्तूरा अली ऐं मोहम्मद जे इल्म जे वारिस जो नालो ज़ैनब आहे ॿुधो हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधो किताब नालो इजमाउल उलमा मिनल कतीफ मिनल बहरैन कतीफ ऐं बहरैन जो उलमा जो मजमू आहे 300 जो उन में काल में लिखियो आहे जुमिलो साइण जे लाइ जिते जी अज़मत ये काफिया जो कफ़ाफ ज़ैनब इंदहा इल्म जद्दह रसूल व इंदा हिबत अली व इंदा हिल्मुल हसन व इंदहा जिहादुल हुसैन इन जी अज़मत में ये काफिया आहे अली जी धीअ पर मोहम्मद जे इल्म जी वारसा जो नालो ज़ैनब हिबत अली जो नालो ज़ैनब इल्म इमाम हसन मुश्तबा जो नालो ज़ैनब जिहाद इमाम हुसैन जो नालो ज़ैनब कुबरा हैरान था थियो त जिहाद जो इमाम हुसैन जे जिहाद जो नालो जनाब ज़ैनब तव्हां मूंखां पुछो न अथई जिहाद कंदो आहे मर्द औरत लाइ जिहाद कोन्हे पोइ कीअं इमाम हुसैन जो जिहाद कंहिं पुछा कि मौला औरत लाइ को जिहाद इमाम दिया हिकिड़ो जाल अथसि कहिड़ो ऐं यक़ूलु कलमतुल हक़ इंद जाइर औरत लाइ वॾो जिहादी आहे जो वॾे ज़ालिम जे साम्हूं हक़ जो कलमो पढ़ी ॼण मैदान में जंग कई जिहाद इमाम हुसैन जो नालो आहे ज़ैनब कुबरा छा थींदो आहे जिहाद में हिक जी फतह
बे जी हार एक जी जीत गाल मुझे दिया ना है साईं लिखे तो अली जी दी एकड़ो ज़बान से जिहाद एड़ो कयो केड़ो शहर हुन जो हो हिन माल जे 42 हन मुल्कन दे हाकिम हो पर बीबी उनखे ज़लील एड़ो कयो हुन जे शहर में अजब आलिया जो हरम आहे न क़बर हुन जी न को हुन जे बदन जी आहे हैदरी साईं खे इजाज़त कोन्हे बीबी जो केर जो मुखे तो रोके कलाम को चाहे वेठल तख्त ते अली जी हिकड़ो जुमलो चो यबन तुलका वो आजाद कैलन जी औलाद न के जैसे बोले न पढ़ दोस्ता को न फतेह मक्का में कुछ काफर एड़ा जिन जिद क्यों त साईं ईमान कोन आणे सो या हुनन जी बोली काने मां तो चवा मता चलो हुनन जी बोली का नबी कोने सामने पकड़े पोता गिरफ्तार करे उन में हिन जो पीओ दादो दादी खबर अथव बहुता त हीअं ॾकनि पिया असां इस्लाम जो भला हथु कढो नबी कोन जो फोन में हिननि खे छॾियो माफ़ी जो हिननि खे आज़ादु कयो हिननि खे आज़ादी ॾियो वञी मुस्लमान थियनि पोइ जा दिलि सां ड्रिज में थिया मुस्लमान नबी कोन छॾे हिननि खे आज़ादी ॾियो मां तव्हां खां पुछां नबी कोन पढ़ियो जुमिलो फतेह मक्का में 8 हिजरी हेॾे 61 में ॿी उहो थी चए जुमिलो आज़ाद थियलनि जी औलाद मां हीअं चवां साईं चए थी आज़ाद जिन तोखे कयो मां उन्हनि जी औलाद आहियां जेके थिया आज़ाद तो उन्हनि जी औलाद जेकॾहिं तुंहिंजे पीउ खे आज़ाद मुंहिंजो नानो जेकॾहिं आज़ादी न ॾिया न तूं हुंजी हा न हिते वेठल हुंजी हा भला अञा हीअं चवां जेकॾहिं कोन पहुता बीबी जे तो ते एहसान आहे असांजो आज़ादी तोखे ॾिनी मुंहिंजे नाने ऐं मुंहिंजे बाबे तोखे तुंहिंजे पीउ खे आज़ादी मिली त तूं आहीं माना तोखे वड़ सेखारियो असां जिनजो शाह सां इश्क आहे तॾहिं चवां न साईं कुता करीबन जा भावा ॾिसी न दड़ जन सेखारी वड़ थो ॾंद ॾेखारी तन खे जीअं बीबी अकल ॾिनी त फअमर लिअल अतबाल वल दुफ़ुब हुकुम थो ॾे त दोहलन तबलन खे वॼायो जीअं शोर एतिरो थिए जो अली जी धीअ जो आवाज़ ख़तम थी वञे बदन ते आवाज़ न अचे रावी आहे बशीर असदी चतो जीअं हिन जो जुमिलो ॾिनो त दोहलन तबलन खे वॼायो फ़ामातिल नास आलिया हीअ माण्हुनि ॾिठो ॾिसी करे बीबी ॾिनो इशारो कहिड़ो औसतो चुप बीबी जी हक़ल में हेबत एॾी जो हथ हुननि जा हीअं हेॾे थियनि न पिया जंजा पेर मथे या हेठि थियनि कोन पिया अञा जुमिलो जेको लिखियो आहे न साईं जेतो अजीब हालत ई आहे जंजा वात पटियल हा बंदि थियनि न पिया ज़बान विच ते ई त हेठि थिए कोन पई हथ मथे त हेठि थियनि कोन पिया जीअं सवा चुप थी बीबी जुमिलो जो ॿुधाए इनल विलायत इंदका में ईंदी तख़्त ते तूं वेठो ॿुधाए हुकूमत तुंहिंजी अजाली जी धीअ जी थी हले हिन तख़्त जा मुहताज न आहियूं ख़ुदा इज़त ॾिनी आहे औलाद हुकूमत तुंहिंजी आहे या असांजी असां तुंहिंजा क़ैदी न आहियूं असां मशीयत इलाही जा क़ैदी आम माण्हू जेकॾहिं कंहिंजी ताईद में को जुमिलो चवे त वॾो कमाल आहे साईं जी ताईद में के आम थोड़ी मासूम इमाम तो चए चौथो इमाम औला सज्जाद या अमत अंत बिहम्दिल्लाह आलिमतन गैर मौलिमतन अम्मा मां इमाम जो चवां तो वट कायदा जो इल्म आहे पर तुंहिंजो को उस्ताद कोन्हे लफ्ज़ ॿुधजो अज़मत ॿुधो साईं जी केॾी आहे यहया मादनी तो चे मुझो घर अली अमीर जे
घर सां बिल्कुलु गॾु जिथों मां रही तइब न तो हो ज़ैनब शख्सा साल गॾु रहियासीं पर मां कॾहिं अली जी धीअ खे घरों निकिरंदे कोन ॾिठो अगर न इरादो कंदी ही या दिल में शौक़ थींदो हो त नाने जी ख़बर अथह तो थी अचां पोइ खेंदो चे अध रात जो निकिरंदी ही पर हालत कहिड़ी में कान अबूहा इमामहा अॻियों हलंदो असबाब अली इन्नल हसन मिन यमीनहा वल हुसैन मिन शिमालहा व जारियतुहा फिद्दा मिन खलफहा साजे इमाम हसन खाबे इमाम हुसैन पोया जनाब सिजा वहम यक़रऊन आयत कुरान या ये चारई हस्तियों चुप न हूंदियूं हूं जेसी ते आलिया घर को वठी नाने जी क़बर ते ईंदी ही चारई हस्तियों कुरान जो आयतूं वारे ते पढ़ंदियूं मसाहिब जो माना यकिन जा भार पसंद काफी साईं लिखे थो त न जॾहिं नबी कौनैन जी क़बर अतहर जे क़रीब पहुचंदा हा फसबकहा अली इला क़ब्र मोहम्मदिन मौला धीअ खे छॾे मोहम्मद मुस्तफ़ा जी क़ब्र अतहर ॾे डोड़ंदो छाजे लाइ तखमद ज़ू उल मनादिल ओ जो ताकि जेके ॾिया कथा बरन अजली अच्छी मौला जन खे उंझाणी इमाम हसन तो पूछे बाबा छो था उंझाणियो छाजे लाइ था उंझाणियो इमाम तो चईनी अबशा हिकु तुंहिंजे बाबे खे डिॼ थो थिए कहिड़ो ऐं यंजुर अहद इल्ला उख्तिक ज़ैनबल कुबरा हसन पुट चराग न ॿरन मथां कोई छत ते चढ़ी तुंहिंजी भेण जो कद न ॾिसी वठे आवाज़ूं बुलंद थियूं अचो हिकु दफ़ो सभु गॾिजी हलूं मौला अली अॼु अध रात जो टाइम आहे नाने जी क़ब्र अतहर ते बीठी आहे चादर अथसि ॿाहिरि गॾु अथसि तूं गॾु आहे तब तोखां बर्दाश्त कोन थो थिए त मथां कोई ज़ैनब आलिया जो कद न ॾिसी वठे लख सलाम मौला सजाद जॾहिं हज़ारनि जी न लखनि जी रश में खिली पिया चवनि ॿुधायो हिननि में अली जी धीअ ज़ैनब कई सजाद इमाम खां पुछा था कनि मौला के अहिड़ा मंज़र आहिनि जिथे तोखे रोवण आयो हुजे इमाम तो चे हा फी लैलतिल हादियतिल अशरत फी अर्ज़ करबला यारें जी रात मां जॾहिं अम्मा खे निमाज़ पढ़ंदे ॾिठो मां तालिब इल्म तव्हांखे हथ ॿधी थो चवां अलादारा नमाज़ न छॾ मौला कॾहिं इमाम तो चे हत्ता फ़क़दत मिनहा कुल अज़ीज़न तॾहिं बि निमाज़ न पई छॾे जॾहिं सभई जुदा थी ॿाहिरि हलिया वियुसि पुट मारिजी हुअसि ॾाढी हलंदा घोट पुसी हुअसि इन हाल में भी नमाज न पी छॾे चवे छा पई अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्नी सलातन बिला रदाइन या अल्लाह ज़ैनब जी पहिरीं नमाज क़बूल कजां जो अॼु मथे ते चादर कान्हे क़ब्र ज़ैनब आलिया ते मौला तोखे मूंखे शाम जो ज़वार बनाए तोखे नशे जो एहसास मोह न थींदो जो बदलनि हथनि में निमाज़ कीअं पढ़बी आहे आज़माइण चाहीं त अॼु जॾहिं न घर वञी ज़ौजा हुजे या धीअ जा भेण हुनखे चओ चादर पंहिंजी सां पाण हथ ॿधो उनखे चओ हाणे बदलनि हथनि सां रुकू बि कर सजदो बि कर तशहद पढ़ी मथे ओथो बि सही आज़माए जा बदलनि हथनि सां तुंहिंजी धीअ तुंहिंजे अॻियां उथण जी कोशिशि कंदी पर मुंहं भर किरी पवंदी पोइ तोखे एहसास
थींदो त मुंहिंजी धीअ मुंहिंजे अॻियां उथी कान थी सघे किरे थी त इंसान में रहम थो जागे जिथे बेहयावन जी रश लफ्ज़ सॼा लिखियल आहिनि पर कोशिश हूंदी आहे त बेअदबी सां न पढ़ा इन हाल में बि नमाज़ कीअं पढ़े बाबे जहरून जंहिंजो हाणे नालो बाबे तौमा यानी बाबे साहब खुदा तो केतिरो ॾे ज़िंदगी में हिकु दफ़ो शाम गवाह साईं गवाही ॾींदो जॾहिं मोमिनियाणियूं ऐं मोमिन बाबे तौमा ते लहंदा हलनि मस्तूरा थी अखियुनि ते हथ ॾींदियूं ॿुधाइण वारो ॿुधाईंदो हीअ जॻह जिथे अली जी धीअ 9 जा 3 कलाक बीठी रही कसम सां अखियुनि ते हथ ॾे चवंदियूं बेबियूं अली जी धीअ सल करबला में कुसी वञी आहे अहिड़े माहौल में तुंहिंजी जुती न अचे मौला तुंहिंजो कुर्सो क़बूल करे इलाही सारो गिरियो थियो इन हाल में जॾहिं इन वारी आज़ानूं थियूं अचनि जुमलो भी चवे आली या जद्दा इस्मुक अलल मनाबर नाना दुख इहो वा आज़ानूं बि था ॾियनि नालो बि तुंहिंजो था वठनि पर तुंहिंजे धीअनि खे बीहारियो अचानक हुकुम था ॾियनि अली जी धीअ खे चओ नाका तो लहे मामा बदो पिछा के नाका ते आसान वेठियो हुजा ही नाका या महमल पढ़ण वारो अदब सां पढ़ंदो आहे तारीख़ में लिखे तो मिले तो अल बईर बिला गताइन वला वताइन उहा ॾाची जंहिंते न कजाओ न को जंहिंते कपिड़ो असां तीज हिकिड़ो जुमिलो पढ़ंदा सईद अबुल कासिम खोई रहमतुल्लाह अलैह जो त जानवरनि में सख़्त खल उठ जी इन ते जेकॾहिं मर्द बि हले ऐं उन ते विच में को कपिड़ो कजाओ न हुजे इन जी हलणी अहिड़ी आहे जो इन जो जिस्म खल सां मस्त थींदो अहिड़े उठ ते जवान मर्द बि हलंदो 5 मील खां पोइ चवंदो मूंखे लाइ हो जो मुंहिंजे पेरनि में रत थो वहे ओ याद तोखे रोइण अचे या न पर सोच जिते मर्द न हली सघे नाज़न जूं पॼल ज़हरा जूं धीअरूं करबला को वठी शाम ते हलियूं कीअं हूंदियूं साइड जे पुट हेड़े माहौल में मां पंध कीअं हला कयनि छा मां ईअं थो चवां इमाम जी पुश्त ते लाइन लिखण लाइ कलम खयनि हिन बि हले थी चए पुट हिननि खे झल तोखे न मारनि मां हलण लाइ तयार पर चवे छा थी अदा हुसैन हिन महिल ताईं मां आई आहियां जिथे वठी आया ज़ैनब चुप कई आई आहे पर अॼु हिकु कमु अली जी धीअ कंदी हिकु अली जो पुटु हुसैन कंदो लब हलिया ज़ैनब कहिड़ो कमु साइण जे अदा क़ुरान तूं पढ़ ज़ैनब पोइ हलंदी अली वारो शबीर मौला नेज़े जी नोक ते तिलावत अहिड़ी कई जो रश जोड़ी एक ॿिए खे त चवनि सॼो बाग़ी जी भेण खे छा था ॾिसी कयो हेॾे त चओ कपियल कलम क़ुरान ईअं थो पढ़े या नबी या जा नबी जो बचड़ो ऐलान कयनि काफ़िले खे 2 हिस्सनि में तक़सीम कयो इलाही सारो फुर्सत ॾिनो अथव सुबुह लाकू मजलिस पे थी हले 4-5 लफ़्ज़ ॿुधो बसि काफ़िले खे 2 हिस्सनि में तक़सीम कयो सम्झंदा अचिजो पहिरियों काफ़िलो तक़सीम कीअं थिए चवंदा 21 बीबियूं हुजनि पर रसी हिकु हुजे जीअं इन आलम में तमाशाई ॾिसनि पिया खिली पिया चवनि 4 रसियूं खुटियूं हो
हिकिड़ी बीबी किरी पई त सभु बीबियूं ज़मीन ते किरनि पियूं। ॿियो लफ़्ज़ ॾाढो औखो आहे, ऐलान था कनि ॿियो काफ़िलो तक़सीम ईअं कयो जो शहीदनि जा सर नेज़नि ते खणो। समझो रोइण वारा नेज़नि ते सर बुलंद कीअं थींदा, तरीक़ा बहनि या नेज़ो ज़मीन ते बीहारे सर मथो रखबो, या ॿियो रोइण वारो तरीक़ो इहो आहे जो ज़मीन ते रखी करे सर नेज़ा मथो हणबो। सैयदो माफ़ कंदो ऐलान था कनि वज़अ रोज़ शुहदा अलल अर्ज़, शहीदनि जा सर लाइन में ज़मीन ते रखो। मां अवां खां थो पुछां जीअं नेज़ा पिया हणनि मरी त इहे माऊं वयूं हूंदियूं जन कुटलनि पुटनि जे गले में वरी ज़ख़्म ॾिठा। मौला क़बूल करे, मौला परसो क़बूल करे। जनाबे लैला ॾिसंदी रही अली अकबर जे गले में नेज़ो लॻो, जनाबे उम्मे बरवा ॾिठो जनाबे कासिम जे गले में नेज़ो लॻो। और रोइण वारो ज़िद हुई पर मरी 6 महीननि जे बच्चे जी मां वई जी अली असगर जे गले में नेज़ो हयन ज़मीन ते रोई वेही थी चवे या अल्लाह कहिड़ो ॾोह कयो तंहिंजो वरी बाज़ार में तो कुछ। मौला क़बूल करे। जी रोइण वारो नेज़ो हणी मथे खयन। हालत इहा है मां अवां खां थो पुछां 6 महीननि जे बच्चे जे मुंहं मां त खीर वहंदो आहे, जीअं नेज़े में सर खयन खीर न बल्कि रत जा कतरा किरिया। रोई थी चवे ज़हरा अञा कोई ॿी शाम हुजे, मुंहिंजा लख बच्चा कुसन शलह को हुसैन बचिया। मौला क़बूल करे। लफ़्ज़ ॿिया ॿुधो, रोइण वारो बाज़ार मां उबूर थींदियूं आहियूं। अचानक ऐलान था कनि अली जे धीअनि खे उते वठी हलो जिथे यहूदियुनि जो मोहल्लो। हिकु बेहया अॻियां ऐलान कंदो थो वञे अली अव्हां जा मर्द मारिया, अॼु उन जूं धीअरूं आयूं। कुझु औरतुनि छा कयो आहे, हथनि में गरम पाणी खयन। सादात बिलख़ुसूस माफ़ कंदो, जीअं छतनि ते चढ़ी आयो ज़हरा जायो जीअं हेठां वञनि पियो ख़ुदा जी लानत हुजे यहूदियुनि जे औरतुनि ते गरम पाणी हारियो। जीअं गरम पाणी जनाबे सकीना खे लॻो आहे, रोई थी चवे अदा कहिड़े मुल्क आयो आहे जिथे बारिश बि गरम थी वसे। मौला रोई पिया चवनि भेण गरम पाणी बारिश नाहे, दादे अली जा बदला थो वठनि। जुमिलो थी चवे अदा काई शइ अथई त मुंहिंजो चेहरो ढके आहे, छो भेण अदा शिमिर एॾो मारियो आहे जीअं पाणी थो लॻे मुंहिंजा गल खुरनि पिया था। रोई थी चवे चाचा ॿुधाए भाइटी कंहिंखे सॾे। हिन महिल हिकिड़ो हुकुम कयो आहे, लफ़्ज़ औखो बिलख़ुसूस जेतिरा बतूल जा बचड़ा वेठा हो। नौमान इब्न मुंज़िर मदाइनी सज्जाद मौला को रोई तो पुछे मौला ॿुधाए दुख घणा किथे मिले। मौला हिकु मर्तबो न 9 मर्तबा पियो चवे अशाम अशाम। फाइल तो चवे मौला तोखे ज़ैनब आलिया जे दुखनि जो कसम शाम में किथे बुढड़ो थी वे। और अहिड़ा
यारो मौला जुमलो तो पड़े नज़लो ना बे मकानिन लिना कुसीन व अरादुल यबीना नमान पुछो ती दबो बुध असांगे उते वठी आया जिथे नौकराणियों खपंदो हिक ज़ालिम मुंहिंजी भेण ॾे इशारो करे चयो हबली हाज़ सबिया यज़ीद ही न्याणी